चाचा साईं वक्त खेत आहे। चाचा साईं गोठ जे ॿाहिरां नवाब जे माण्हुनि खे मूं ॾिठो हुयो। जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न त हुननि खे सोडल जी ख़बर पइजी वई आहे त हुनखे असां किथे लिकायो आहे। हुननि खे ख़बर पइजी वई आहे त का ॻाल्हि कान्हे का, भली तूं हुननि खे अचण जे। तव्हां मीर जे दोस्त खे ॿधो आहे, उन में नवाब खान जो छा वियो? जॾहिं त नवाब खान ऐं मीर पाण में दुश्मन आहिनि त पोइ नवाब खान मीर जे विच में छो ईंदो? छोट मीर ऐं नवाब खान पाण में हथ मिलाए चुका आहिनि। हाणे ॿई गॾिजी मूंखे ऐं चाचा बहावल खे मारण जी कोशिश कंदा। तूं खुटको न कर, बहावलनि जे मारण खां ॾाढो आहे। ये भोला छा मारींदा मूंखे? चाचा हाणे असांखे पूरी होशियारी करणी पवंदी। थोड़ी बि लापरवाही असांखे मारे विझंदी। तूं इहो मूंखे पहिरीं ॿुधा। ॿाहिरि कहिड़ा कहिड़ा नमूना ॾिठई। नवाब खान जा गार्ड हुया ऐं गुलण हुननि सां गॾु बीठल हुयो। जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न चाचा त गुलण हुननि खे सोडल जी पूरी पूरी ॼाण ॾिनी हूंदी। इहा ॻाल्हि आहे न त पोइ असां बि हथियारनि में बारूद भरे था छॾियूं। जे आया न त पोइ राति बारूद जी बाह ॿारींदोसां। बाह सजावल खान जेको तव्हां ॿुधायो आहे न उनजो प्लान बिल्कुलु ईअं ई आहे ऐं तव्हां त अलाए केतिरनि साज़िशुनि खे मुंहुं ॾेई चुका आहियो। हाणे तव्हां ई ॿुधायो त असांखे छा करणु घुरिजे। मेरा बहितर थींदो त तूं नवाब खान जे माण्हुनि सां गॾु न वञ। पोइ मज़ो न थींदो अकबर। जॾहिं दुश्मन पंहिंजे बगल में छुरी लिकाए असांखे भाकुर पाइण जी करे ऐं असां उन दुश्मन खे भाकुर पाए उनजे बगल में लिकियल छुरी कढी उनजी खुख में वाए कढूं। करणो ईअं ई पवंदो मीरा। असां पंहिंजे हिसाब सां तयारु थींदासीं ऐं तूं नवाब खान सां मिली करे उन्हनि जे माण्हुनि खे पाण सां गॾु वठी ईंदे। पर नवाब खान खे इहो महसूस कराइजांइ त तुंहिंजो नवाब खान जे मथां हाणे पूरो पूरो भरोसो आहे। हा सजावल खान, जॾहिं मां नवाब खान खे पूरो यकीन ॾियारींदुसि न तॾहिं ई असांजे चक्कर में अची वेंदो। मीर जॾहिं तूं नवाब खान जे माण्हुनि खे पाण सां गॾु वठी निकिरंदे न इहो नवाब खान अहिड़ो कमीनो आहे जो पोयां फोन करे वक़्त खे होशियार करे छॾींदो ऐं इहो माण्हू तोखे उन जाइ ते वठी वेंदा जिथां तोखे पाण सां गॾु करे हो वठी वेंदा बहावल जे ॻोठ। ऐं पक ॼाण मीर त उते तुंहिंजे लाइ अॻ में ई को न को ॼार ज़रूरु विछायल हूंदो। सजावल खान पोइ मूंखे तव्हां इहो ॿुधायो त तव्हां छा कंदा? जीअं तोखे गुलण सोडल जो ॾस ॾे तीअं तूं फोन करे असांखे ॿुधाइजांइ। ऐं हा तूं नवाब खान जे ॻोठ मां 2 बजे खां पहिरियां निकिरजांइ। तेसि ताईं असां पोयां सोडल खे आज़ादु कराए निकिरी वेंदासीं। पोइ मां इन वक़्त में विझंदुसि टाकोड़ा पर नवाब ऐं वक़्त जे माण्हुनि खे आम्हूं ऐं साम्हूं करे मां उतां निकिरी वेंदुसि। हा मीर इहो कमु वाह जो सोचो अथई, ईअं ई करणो पवंदो। अरे हेॾे निभागा हिते छा वतो था कंदा? मूंखे ॿुधायो त सही। माण्हुनि सां ॻाल्हाईंदा था वतो, कैसा था ॻाल्हायो? इहा सुस पुस छाजी आहे? निभा असांखे ख़बर कान्हे त पोइ तूं बि ज़मीन ते आई आहे। जे तव्हांखे ख़बर आहे त मां ज़मीन ते आहियां त पोइ तव्हां छा कयो आहे? मूंखे मखण जी ख़बर न आहे, बाक़ी मां बचुल वटि हुजां। कीअं माना? अरे हेॾे ॻाल्हि ॿुध, ज़मीन ते इहा ॻाल्हि बर्दाश्त कोन कंदुसि। ऐं घर ॻाल्हि जेका करियूं आहे ॿी ॻाल्हि आहे। हिते ॿाहिरि मुंहिंजी इज़त हारियुनि में ते तूं न भञी विझाए। निभा जे तूं वारे साले सालूअ मां जान छॾाइण चाहींदो न त पोइ हीअं कर, मुंहिंजी सलाह इहा आहे त हिनखे हिते कम ते रख, ज़मीन ते। ही सॼो ॾींहुं हिते हूंदो, तूं जा तुंहिंजी माईअ जा तुंहिंजी सालीअ जा कॾहिं ठरिया पिया हूंदा आहे। वाह पुट बखणवा, सलाह यार भली ॾिनी अथई। हिन निभागे खे अहिड़ो कमु ॾियां जो हिते बन्नी में सिर हलियो वञेसि
के वञी दुबे में किरी पवे त मुंहिंजी जान छुटे इन सालू मां। इहो चपन में भुण भुण छा थो करे लीमा? तव्हां लाइ मूं कमु ॻोल्हियो आहे। सुबुह जो सवेर अचिजो, हथ मुंहुं न धोइजो, हिते अची शाख ते हथ मुंहुं धोइजो या बनी ते। बाबा मूं करे कमु कयो कोन्हे को, इन करे महिरबानी करे कमु जेको ॻोल्ही न घटि में घटि मूं जे लाइ छपा सोलो ॻोल्हिजाए, हा न? तव्हां ॿिन्ही लाइ कमु सवलो आहे। तव्हां पहिरियां पहुचो त सही न। कीअं माना? तूं त हिते हूंदे न? मां हिते हूंदुसि, मुंहिंजो खुटको न कयो। मां हिते हूंदुसि, ज़ाहिरा कमदार या बनी ते त हूंदुसि न। ठीकु आहे, मां बि दीदार करे पोइ ईंदुसि। ठरो ठरो बाबा ठरो। हा वक्त कर ख़बर कम थियो? जी बाबा साईं, ॻोल्हण मुंहिंजे पोयां हुयो ऐं उन अॻियां मूं सभु कुझु ज़ाहिर कयो, पर हुनखे शक ई न पियो। तो त निभागे जे मथां वो बि भरोसो नथो करे सघिजे। बाबा हाणे हुकुम कयो, छा करिणो आहे? कम त मूं तोखे पहिरियों ई ॿुधाए छॾियो आहे। हाणे मूंखे इहो ॿुधाए त तव्हां कहिड़े पासे खां कोट जी तयारी कयो त मां हमरा होॾां मोकिलियो। हमरान खे चइजो बाबा साईं ओभर वारी खिड़कीअ खां दाख़िल थियनि, बाक़ी मुंहिंजो कमु। राति जो जीअं ई हमरा हितां निकिरंदा न, मां तोखे फोन करे छॾींदुसि। बाक़ी तयारी करे छॾ। तयारी मुकमल आहे बाबा साईं, तव्हां बेफ़िक्र रहो। मां बि हमरान खे सम्झाए थो छॾियां। कन खोले ॿुधो, राति तव्हांखे मीर सां गॾिजी सोडल खे छॾाइणो आहे। जेकॾहिं बावल नज़र अचेव न त सिधियूं गोलियूं सीने में ठोकियोसि। ऐं हा, वक़्त खे को बि नुक़सान न पहुचणु घुरिजे। जॾहिं तव्हांखे पक थी वञे न त बहावल मरी चुको आहे, त पोयां तव्हां मीर खे पूरो करे छॾियो। बाबा साईं सोडल जो छा करिणो आहे? सोडल जो कमु पाण ई वक़्तु तमामु करे छॾियो, पर तव्हां मीर खे हर हाल में यकीन ॾियारिजो। या ॻोठ में ओभर पासे खां दाख़िल थी वियो। ॻोल्हण तोखे पूरी पक आहे त सोडल खे जानू वारी वताग में कैद रखियो अथनि। अमीर, मां पंहिंजे गुनहगार न पर न शरीफ़ अखियुनि सां ॾिसी आयो आहियां त सोडल उते कैद लॻो पियो आहे। छा जानूअ जी जगह खाली आहे? जानू वियो आहे कराची कमाइण लाइ। पोयां न त रन न त रिली, उहो जॻह खाली न हूंदी, ॿियो छा हूंदो? ॻोल्हण तुंहिंजी वॾी महिरबानी। वीर, इहो थोरो तुंहिंजे मथां मूं न कयो आहे, इहो थोरो नवाब खान मथां कयो आहे। ऐं तूं ॼाणी, तुंहिंजो कमु ॼाणे, मूंखे न तोसां गॾु कंहिं ॾिठो त मुंहिंजे मथां बि शक अची ईंदो न, वॾो मसइलो थींदो। ख़ुदा हाणे तो छा सोचियो आहे? वज़ीर, पहिरियां मां वञी नवाब खान सां मिलंदुसि, ॾिसां थो छा थो चवे। पहिरियां मां उनजी चाल खे सम्झां, पोइ सोचंदासीं त कहिड़ो कदम खणणो आहे पाण खे। वीर, सुभाणे मूसा जी हाज़िरी बि आहे, इहो तोखे ज़हन में रखणो पवंदो। सुभाणे मां हर हाल में कोर्ट वञी केस तां हथ खणंदुसि। वज़ीर, तूं उन ॻाल्हि जो खुदको न कर। वीर, ख़ुदा त ख़ैर करे, जे वठा में ज़्यान थी पियो न, वो छा थींदो? इहो न सोच नज़ीर, ख़ुदा ख़ैर कंदो। ख़ुदा कंदो त अॼु राति नवाब खान जी सभिनी चालुनि खे शिकस्त ॾींदासीं। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।